नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था नुक़्ताइन जी हेडलाइंस ते। नामियारो एटमी साइंसदान डॉक्टर अब्दुल कदीर खान 85 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। डॉक्टर अब्दुल कदीर खे फिफड़नि में तकलीफ़ सबबि इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾिनो। संदसि जनाज़े नमाज़ इस्लामाबाद जे फैसल मस्जिद में अदा कई वई। क़ौमी असेंबली जे स्पीकर, सेनेट चेयरमैन, वफ़ाक़ी वज़ीरनि, आला फ़ौजी क़यादत, सियासी समाजी अॻवाननि, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां सलाहियल माण्हुनि, शहरनि, मिटनि माइटनि जी वॾेंग में शिरकत। संदसि मड़ मुकमल सरकारी एज़ाज़ सां H8 क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। क़ौमी हीरो जे लाॾाणे ते क़ौमी झंडो निबियल रहियो। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, नेवल चीफ एडमिरल मोहम्मद अमजद खान नियाजी, वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद, सुतमार वफ़ाक़ी वज़ीर चौधरी फवाद हुसैन, सिंधरे गवर्नर इमरान इस्माइल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी वज़ीरनि पारां डॉक्टर अब्दुल कदीर खान जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुल्क खे एटमी रियासत बणाइण ते क़ौम डॉक्टर अब्दुल कदीर खान सां मुहबत कंदी आहे। आर्मी चीफ चवे थो डॉक्टर अब्दुल कदीर मुल्की दिफ़ा लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। क़ौमी हीरो डॉक्टर अब्दुल कदीर खान जे लाॾाणे ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ, JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि पारां ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान खान रहमतुल्लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अथॉरिटी क़ाइमु करण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हुन रहमतुल्लिल आलमीन अथॉरिटी जे चेयरमैन जी ॻोल्हा शुरू कई आहे। निगरानी पाण कंदुसि। जिन मुल्कनि में क़ानून जी नाहे उते कॾहिं बि उहे मुल्क कामयाब नाहिनि थिया। गुरबत जो वॾो मसइलो पैसो चोरी थी ॿियनि मुल्कनि ॾांहुं मुंतक़िल थियणु आहे। असांजे मुल्क में अक्सरियत नौजवाननि जी आहे। अॼुकल्ह नौजवान नस्ल दबाव जो शिकार आहे। असां वटि सदाईं ॿ रस्ता हूंदा आहिनि, हिकु दौलत कमाइण ऐं ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते हलणु। वज़ीर आज़म जो अशराए रहमतुल्लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुख तक़रीब खे ख़िताब। सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुहो ओचितो सखर जे सिविल अस्पताल पहुती। अमले में थरथिलो। डॉक्टर अज़रा पेचुहो जो चवणु आहे त रुगो सखर न पर पूरे सूबे जे अस्पतालुनि में डॉक्टरनि समेत ॿिए स्टाफ जी खोट आहे। अमले जी खोट खे जल्द पूरो कयो वेंदो। जेको डॉक्टर ड्यूटी न कंदो उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। वफ़ाक़ी सरकार ज़ालिम हुकूमत आहे जेका अवाम जो मुआशी क़त्ल करे रही आहे। हुक्मराननि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ रुगो पीपल्स पार्टी बीठल आहे। जेलनि खे ज़ालिम हुक्मराननि सां मुक़ाबिलो करणो आहे। सदाईं PP अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाड़काणे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते दौरो करण खां पोइ कारकुननि खे ख़िताब। बहरिया टाउन समेत ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि सिंधरे वसीलनि जी फुरलुट ऐं धारनि जी आबादकारी ख़िलाफ़ जागरता मुहिम जे सिलसिले में सिंध एक्शन कमेटी पारां नौशरो फिरोज़ ऐं भरपासे में रैलियूं कढियूं वयूं। रैलियुनि जी अॻवानी ज़ैन शाह, रियाज़ चांडियो, रोशन बुर्डो ऐं ॿियनि कई। अॻवान चवनि था सिंध में मुनज़्ज़म साज़िश तहत धारनि खे आबाद कयो पियो वञे। सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण वारो साम्राजी क़ुवतुनि जो ख़्वाबु कॾहिं बि साबिया थियणु न ॾींदासीं। सिंध जे ज़मीनुनि ते धारनि खे क़ाबिज़ थियणु न ॾींदासीं। सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। सिंध नौजवाननि ऐं ॿिनि औरतुनि ते ॿधल टोलो सिंध हुकूमत हलाए रहियो आहे। जल्द तफ़सील पधिरा कंदुसि। सिंध जे माण्हुनि हाणे करप्ट टोले खे सुञाणे वरितो आहे। सिंध मां पीपल्स पार्टी ख़तमु थी चुकी आहे। सिंध अंदरि हुकूमत ठाहिण में 12 सीटुनि जी ज़रूरत आहे। मौलाना फज़लुर रहमान ख़्वाब में छीछड़ा ॾिसी रहियो आहे। पीपल्स पार्टीअ जूं खुलियूं कचहरियूं नौकरियूं विरहाइण लाइ आहिनि। नएब ऑर्डिनेंस ते अपोज़िशन वाइड़ाप जो शिकार आहे। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जूं टटियल यार ऐं कोठरी में मीडिया सां ॻाल्हियो। उबावड़ो भरिसां पंजाब जे इलाइक़े माही चौक ते पुराणी तकरार सां धाड़ेलनि जो हमिलो। इंदड़ बिरादरी जा 7 ॼणा मारिजी विया, 1 ॼणो ज़ख़्मी। मारिजी वियलनि में ग़ुलाम नबी, फारूक, पीर बख्श, शरीफ,
मुनव्वर नज़ीर ज़हीर ऐं दादू मलिक शामिल। वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾहका पखिड़िजी वियो। मोरलग ॻोठ लगारी बिजाराणी में ज़रई ज़मीन जे मालिक तां लगारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, लठियूं, कुहाड़ियूं ऐं गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो, 4 ॼणा ज़ख़्मी। मक़तूल जी सुञाणप अमीर हसन लगारी तौरु 3 धुरियुनि में छिक ताण वधीक बरक़रार। ऐं मलीर में ख़ानगी सिक्योरिटी गार्डन ऐं फोरुनि विच में मुक़ाबिलो। फायरिंग जी ॾेवठ दौरान हिकु फोरू मारिजी वियो, हिकु मुहाफ़िज़ ज़ख़्मी। फोरू जो लाश ऐं ज़ख़्मी सिक्योरिटी गार्ड खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मारिजी वियल फोरू जी सुञाणप न थी सघी।